तो आरडी 352 ते जिते आबादगारन तरफां जो एहतजाजी मुज़ाहिरो कयो पियो वञे अचो त असां इन अॻवान आबादगारन सां ॻाल्हि ॿोल कयूं वधीक इन छा चवणो आहे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सब खां पहिरियों जेको आहे घोटकी फीडर में असांखे जेको 2 वाह लॻनि था, हिकु बैजी महिनर ॿियो नवराजा महिनर, उनखे 20 ॾींहंनि गुज़रण बावजूद पाणी जो हिकु ढुक न मिलियो आहे। माना असां पाणी लाइ सिकूं था। हितां जेको मक़ामी एसडीओ आहे सब डिवीज़न पनवाकल जो, उहो कराची वेठो आहे। इंजीनियर खे बदिली कयो वियो आहे। पोइ उनजी करप्शन जी बि जो कुझु बि आहे। असांजो ॿियो मुतालबो जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि, उनजो मुतालबो आहे त बिराए महिरबानी पाणी ॾियो, न त तव्हां एहतजाज जो दायरो बुलंद करण रोड ब्लॉक करण वक़्तु रखूं था ऐं ताला हणण जो रखूं था। जी अगर तव्हां ॿुधाईंदो जो पानी जी खोट आहे, आबादगार फसल न पिया थियनि, परेशान आहिनि, तव्हां हिन खे कीअं नथो साईं वॾी महिरबानी साईं। इहा त हक़ीक़त आहे त अहिड़ी गर्मीअ में जेकॾहिं फसल खे पाणी न मिलंदो त लाज़मी ॻाल्हि आहे फसल सड़ी वेंदो। फसल सड़ंदो, ज़मीनदार जो आबादगार जो फसल न थींदो त लाज़मी ॻाल्हि आहे हू छा कंदो। इन जो रद्दमल इहो निकिरंदो या त फुरां कंदो या धारा हणंदो या चोरियूं कंदो। जेकॾहिं स्टेट गवर्नमेंट ई असांखे जेकॾहिं पंहिंजो फसलनि जे लाइ पाणी नथी ॾिए पई त माना हू मुलविज़ आहे त ॾोह वधनि, माण्हू मजबूर थी करे ॾोह करनि। इन जे करे ई असां जेका सो मुदमाना अर्ज़ु रखंदासीं त असांखे आरडी 352 ते पाणी पूरो ॾिनो वञे। असांजी कंहिंसां बि का बि ज़ाती दुश्मनी कोन्हे। बाक़ी जेको हिन टाइम एसडीओ आहे शमस इंडल साहब, शमसदीन इंडल साहब गुज़िरियल 15 ॾींहंनि खां वठी कॉल अटेंड करण जे लाइ तयारु कोन्हे, नंबर खे कोड थो लॻाए छॾे। त मां मीडिया जे तसलसल सां ऐं तव्हांजी जेका सो प्लेटफॉर्म तां शमस साहब जेकॾहिं ॿुधी रहियो आहे ऐं ॾिसी रहियो आहे त हुनखे मां इहा ई चवंदुमि त शमस साहब मुंहिंजी तव्हां सां ज़ाती जहिड़ो कोन्हे। गुज़िरियल 15 ॾींहंनि खां वठी मां तव्हांजो नंबर ट्राए करे आहियां, तव्हांजो नंबर मुकमल बंदि आहे। न को मुंहिंजा तव्हां ॾे पैसा आहिनि, न कुझु आहे। मुंहिंजो पाणी ते ॻाल्हि आहे, असांखे पाणी ॾिनो वञे, न त ॿिए सूरत में मूंखे रस्ता काफ़ी ईंदा आहिनि, पर मां उहे रस्ता नथो वठां छो जो लोकल आहियूं। असांखे मजबूर न कयो त असां को जेको अहिड़ो एक्शन खणूं जेको कानून खां मथां हुजे। बराए महिरबानी तव्हां जेका सो आरडी 352 ते असांखे पाणी पूरो करे ॾिनो वञे, न त हिन जो शदीद रद्दमल निकिरंदो। पोइ असांखे काई बि तव्हां मयार न ॾिजो। हिकिड़े पासे जेको पाणी आहे उनखे स्टॉक कयो आहे, ॿिए पासे न सुकायो आहे, आबाद करण नाजाइज़ आहे या पाणी मथां खां ई खोटा या हिते पाणी साईं पाणी मथां खां ई कोटा न 10,000 क्यूसिक जी गुंजाइश रखंदड़ असांजो घोटकी फीडर खे हिन टाइम ते 2500 क्यूसिक मिले थो। तव्हां हिसाब लायो त गुडू खां वठी पोइ हिते तक़रीबन 50-60 नंढियूं शाखा आहिनि, उन्हनि खे पाणी मिले थो, असांखे पाणी नथो मिले। 2500 में किथे गुज़ारो थींदो आहे? आख़िर प्यारे वाह ताईं पाणी पुॼाइणो आहे। सो असांखे 10,000 क्यूसिक पाणी ॾिनो वञे त सभिनी जो गुज़ारो थी वञे। सभई ज़मींदार सुठे नमूने सां असां मेंबरनि खे जेके बि आहिनि, साईं कुर्शिश आहे या इकराम आहे या घोटकी जा जेके बि आहिनि, असां उन्हनि खे चऊं था त तव्हां असेंबली में वञी पाणी वठो, असांखे 10,000 क्यूसिक वठंदव त ज़खर ज़िले ऐं घोटकी ज़िले खे मुकमल पाणी मिलंदो। सो असांजी जी असां मौजूद आहियूं हिते पनवाकल जे जेको आहे 352 जेका लोकेशन ते आहे, घोटकी फीडर आहे, जिते पाणी जी खोट खिलाफ़ आबादगारनि ऐं जेको आहे ॻोठाणनि एहतजाजी मुज़ाहिरो कयो। उन्हनि जो इहो ई मुतालबो हो त असांखे जेको आहे पाणी जेको आहे ॾिनो वञे त जीअं असां पंहिंजा फसल करे सघूं। जी